मुझी नडी कंपोजिशन है ताल झपताल ॾहनि मात्रनि जो ताल है। ऐं कोयारी सिंध प्रकाश जो राग है। ऐं उन सिंधी प्रकाश जे फॉर्मेट में गाइबी तव्हांजी तवज्जो जो तालिब है। रंदन मते रता हारत पसी हो तके हाणे ही समाज जो फॉर्मेट है। हाणे असांजो लोक फॉर्मेट ला 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 वो 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 झीलती ये बैत मुखे
बलड़े जी जो ने शाह जे पारकू खां मिलिया न त अॻ में असीं ये बैत कंहिं ॿिए तरीक़े सां ॾींदा हुआसीं फ़कीर यार मोहम्मद पीरज़ादे मूंखे फ़कीर त फ़कीर ही बैत ईअं आहे घोड़न हयूं घणियूं उठन कुठियां भेनर हिन बभोर में रात लधुम लाऊं जे पासम सुखाऊं ओ से ते पारम की न पुनहलसी हाणे जेकॾहिं असीं उन सिंधीअ खे क्लासिकल में कन्वर्ट कंदासीं त कीअं थींदो उनजो लबो लिबाब ख़राब न थींदो उहो ई रहंदो पर जी अंग्रेजी में फेसबुक ते सिंधी जुमिलो लिखंदा आहिनि पा म प म प ग म प द म प ग पा म ग रे 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 सा रे ग म प द म प ग ग म प द नि सा ग म प द नि सा सा नि सा ध नि सा रे ग रे सा नि द प म आई गल समझ में ग म प द नि 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 द म प सा प द म प ग प म ग रे ग रे घोड़न हयूं घणियूं कमाटन मां कुठी नकी ॻाल्हायम हो तसी नका आऊं रुठी मथे पर पुठी निज सिंधी लफ़्ज़ अथव बुठी मरकंद मज़ार कब्रूं इहो ॿियनि ॿोलियुनि जो आहे बुठी मथे पर बुठी ससी जी सैयद चए जता शाल जियो जियो बांभण जो बरो चरी बेली नाहे बियो छिनन तान पियो ही संग न छिनन जहड़ो वर में नाहे वर वर में नाहे वर वर मुड़स वर वकड़ ओ मुसी डेरन वर वडो कयो लगी दुस लतीफ चहे बोतन कारण बरम्या अग्यां टकर टर
मता रोह रतियूं थिए ॾहनि मातुनि जो ताल आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 1 2 3 4 5 6 7 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10
जी हैत ख़राब नथी थिए ऐं उहे ई वर्लाप ऐं आलाप जेके कोयारी में आम कलामनि में थियनि था। कोह मिड़ियो ई कोह पर अणसुही औखो घणो सिक वंदन खे सैयद चए के चुब हिकड़ो को तिन खे कोह कंदो को हो जंहिंजो पेवंद जाम पुनूं असी आई वरे तूं सभु वरो अरे तूं आई वरे तूं सभु वरो आऊं कीन वरंदु सुवरनी जाॾे ते जबल जो तांगी दुसतरो जतन साण ज़रा मुखे निहन बेरण नायो भलड़ मिया लायक ना है लतीफ चए भलड़ मिया लायक ना है लतीफ चए देखे लियण पुठी देखे लियण पुठी अतियों God.